अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं सिंधी अदाकार अज़ीज़ सांघीअ उर्फ़ खानू खरदिमाग़ जे बारे में। दोस्तों, असां तव्हांखे पूरी मालूमात ॿुधाईंदासूं त अॼुकल्ह खानू खरदिमाग़ अज़ीज़ सांघी किथे आहे ऐं छो ड्रामनि में नज़र कोन पियो अचे। दोस्तों, सोशल मीडिया ते काफ़ी अहिड़ा ख़बर वायरल थी रहिया आहिनि त अज़ीज़ सांघी हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे, पर दोस्तों इहे सभु ख़बर कूड़ा आहिनि, इन्हनि में का बि सचाई नाहे। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त अज़ीज़ सांघी उर्फ़ खानू खरदिमाग़ जो आख़िरी ड्रामो कारो सिज हुयो। कारो सिज ड्रामे में हिन दादन जो किरदारु अदा कयो ऐं उन खां पोइ ही कंहिं बि ड्रामे में नज़र कोन आयो। दोस्तों, अञा ताईं ही कंहिं बि ड्रामे में नज़र न आयो ऐं हिन जो को बि ड्रामो ज़ाहिर कोन थियो। दोस्तों, कारो सिज ड्रामे खे तक़रीबन 10 साल थी विया आहिनि। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो मशहूरु अदाकार अज़ीज़ सांघी उर्फ़ खानू खरदिमाग़ अञा ताईं ड्रामनि में छो न आहे आयो। दोस्तों, 2019 में अज़ीज़ सांघी उर्फ़ खानू खरदिमाग़ जे मथां 2 खूननि जो केस दाख़िल थियो हो। दोस्तों, 2019 में जॾहिं अज़ीज़ सांघी जे मथां 2 खूननि जो केस दाख़िल थियो हो। दोस्तों, इहो केस सचो आहे या कूड़ो उन जो असांखे इल्मु कोन्हे, पर दोस्तों 2019 खां वठी अञा ताईं अज़ीज़ सांघी कंहिंखे बि नज़र न आहे आयो। दोस्तों, अॼुकल्ह सिंधी अदाकार अज़ीज़ सांघी उर्फ़ खानू खरदिमाग़ किथे आहे, किथे रहे थो, का बि ख़बर कोन्हे। दोस्तों, उम्मीद आहे त असांजो इहो नंढिड़ो ऐं इंफॉर्मेटिव वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।